कश्मीर जी लाइब्रेरी जो तामीराती कम 9 साल गुज़रण बावजूद भी मुकम्मल थी न सघियो, जंहिं सबब नौजवान तबको ऐं शागिर्द सख्त परेशान। लाइब्रेरी जो तामीराती कम मुकम्मल न थियण खिलाफ सियासी समाजी धुरियुनि पारां शहरी इत्तेहाद जे चेयरमैन गुलाम रब्बानी मंगी, जाम असगर चाचड़, बशीर चन्ना, सीनियर सहाफ़ी मुमताज अली सोलंकी, पांधी खान चाचड़, पीपी शहीद भुट्टो, ज़िले जनरल सेक्रेटरी गाज़ी नसीबुल्ला खोसो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत पारां किरोड़ें रुपया लाइब्रेरी बिल्डिंग लाइ ॾिना विया। ठेकेदार ऐं ज़िले इंतिज़ामिया ऑफिसरनि जी मिली भगत सां हड़प कया विया ऐं लाइब्रेरी बिल्डिंग जो कमु मुकम्मल न थी सघियो। उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त ठेकेदार ऐं मुलविस ज़िले ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई करे लाइब्रेरीअ जो कमु मुकम्मल करे लाइब्रेरीअ खे फ़ाल कयो वञे त जीअं कश्मीर वासी नौजवान ऐं शागिर्द लाइब्रेरीअ मां लाभ हासिल करे सघनि। कायम कई वञे कश्मीर में लाइब्रेरी, कायम कई वञे ज़िला इंतज़ामिया खे पुरज़ोर पुराणे कश्मीर में लाइब्रेरी, कायम कई वञे ज़िला इंतज़ामिया खे पुरज़ोर पुराणे कश्मीर में लाइब्रेरी।